पे पहुंचे महबूब सुभानी जे दरबार में लखन जे तादाद में मानू ईंदागा महबूब सुभानी खुतबो दींदो हो हर हिक जे कन ते इए पहुंचंदो हो जणो गग वेही बुधी रहियो आ या आवाज जी बरकत किथों आई या ताकत किथों आई बल्कि इन हद ताईं तारीख गवाह हुआ त महबूब सुभानी खुतबो दींदा हा त हिकड़े महफिल में 70 लाश निकता घणा लाश निकता महबूब सुभानी खुतबो दींदा हुआ बेनियाज़ रब जो पैगाम मदीने वाले मीर जो इश्क शान बुधाईंदा वया आशिक तड़पंदा वया रूह कब्ज थींदा वया जिया महफिल बरखास्त थी 70 मैयत उन महफिल मां निकता जन जो दिल भर दस्तगीर जनाजो पढ़ायो सुभान अल्लाह उन पीरन जी पीर जी यादगिर बिछा तोखे अंदाजो कोने को अञा वधाए रब जे कुरान मां थक बहु त नहीं वायदो कयो न तारा मथां न हेठा बुधायो थक बहु त कोन नी मता वरी सुभाणे चो त सा थक जी प्यासी ॾिसो हाफिज़ साहब जन तमाम प्रोग्राम मुख्तसर करे मुखे टाइम इन ला ॾिनो आ त जो फकीर कुछ ॻाल्हाए दिल चवे थी त कुछ ॻाल्हायो जिंदगी ते कोई भरवसो ना है ओ लगी तुझी तार आज लिखे दुनिया में उह दीवाना लगी तुझी तार आज लिखे दुनिया में उह दीवाना असहाबी पहलो नंबर ओ मुझ महबूब जा थई मस्ताना लगी तुझी तार आज लिखे ओ मुझा दोस्त अजीज हाने कुरान करीम जे विच में काहे हला तो के अल्लाह जे कुरान करीम जे विच में हली तो के यानी पधरे पारे में हली पहुंचाया सोरे पारे में हली पहुंचाया तो छोटो जेको सीर में मजो आ हो मजो ही लती सरकार जो शेर पढ़ा सुन्नती फरमायो समुद्र जे सतह ते अदा मोती की न मिलन समुद्र जे सतह ते मोती की न मिलन जन के सिक मोतिन जी उहे काहे पवन कुनन मौजन खां मेहरान जे उहे माझी की न मुड़न सेई लाल लहन पिया मंझ पाताल जे इश्क जे दरिया में टुबी हणी ॾिस त ख़बर पवे त इश्क छा थींदो आहे इश्क दी मंज़िल अगे अगे ओ काज़िया काज़िया केड़ा मसला दसे दे काज़िया केड़ा न छेड़ चरी के चरियो वियो त वियो ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बेनियाज़ रब जे सुन कुरान करीम दे निहार अल्लाह जे कामिल वलियन जे दरबार ते वञण वारा तोखे मुबारक 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 सुभान अल्लाह तू खुश नसीबा मान तो चवा तोखे रब जो कुरान तो बुधाया छो त अल्लाह जे ज़ात वट अदल भी आहे अल्लाह जे ज़ात वट फज़ल भी आहे अर्ज कर मुझा करीम रब अदल भी तुझो आ फज़ल भी तुझो आ अदल के साथी दो फज़ल के साथी दो
नियाज़ रब फरमाइंदो आहे जेके अमलन जो बावर हुंदो जेके नेकिन जो बावर हुंदो जेके हज ज़कात जो बावर हुंदो उन सां अदल थींदो पर जेको गुनाहगार समझी करे दामन मुस्तफा में हथ विझी करे रोई चवंदो या अल्लाह ख्वार है बदकार है डूबे हुए जिल्लत में है कुछ भी है लेकिन तेरे मौला महबूब की उम्मत में है मुझो करीम रब फरमाइंदो आहे उन्हनि सां अदल कोन थींदो उन्हनि सां फज़ल थींदो फज़ल जी निशानी कहिड़ी आहे तवज्जो कर पहिरीं क़ुरान ॿुधाई बाद में हदीस पहिरीं क़ुरान ॿुधाई बाद में हदीस दुनिया वारा चवनि वलियनि ॾे छो थो वञी चवीन तव्हांखे घुराइण वारो नथो घुराए तव्हांजी क़िस्मत आहे अल्लाह जे क़ुरान करीम ॾे निहार मां क़ुरान करीम जी बात कयां अल्लाह जो नबी ईसा अलैहिस्सलाम केर ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे उन जा गुलाम ईसा अलैहिस्सलाम जा गुलाम दुनिया जे बादशाहन का तंग थी करे जबल मुंह कदाहन छो खुदा जे इश्क में के जे इश्क में खुदा जे इश्क में जो त नबी सानन जो